नाज़रीन जीअं त सोहेल सेकेंडरी पब्लिक स्कूल महेसर वॾा में सकाफ़ती प्रोग्राम रंगारंगी प्रोग्राम रचायो वियो आहे। अचो त सोहेल सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी साईं, इन सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां अॼु टोपी अजरक डे मल्हायो वञे थो। असांजे इन स्कूल में तव्हां ॾिसी रहिया आहियो टोपी ऐं अजरक ॿार तमामु वल ऐं ख़ुशी सां मल्हाए रहिया आहिनि ऐं असां हीउ प्रोग्राम अॼु न हमेशह कराईंदा रहिया आहियूं। हे ॾिसो केतिरा ई ॿार आहिनि जेके पंहिंजे सकाफ़ती ॾींहं जो जोश ऐं ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहिनि। असांखे बि घुरिजे त हर साल असां पंहिंजे जोश ऐं ख़ुशीअ सां तक़रीरूं पेश कयूं, गीत पेश कयूं ऐं सभिनी खे मुबारक हुजनि। असां तमामु ज़बरदस्त लॻी रहियो आहे ऐं मूंखे कुझु सुवार सिंध जे मां मिटी ॾिसी मूंखे ख़ुशी थींदी आहे त सिंध हिकु अदीम मुनफ़रद धरती आहे जे दूध जहिड़ा दिलेर पैदा कया। अहिड़ो ॾींहुं असां हर ॾींहं ते मल्हाए सघूं, असांखे ख़ुशी थींदी आहे। सकाफ़ती ॾियारो असांखे तमामु जेको आहे सो हिकिड़ो ॿारनि में ख़ुशी जेको आहे ईद समा डे लॻी रहियो आहे ऐं मां चवां थो इहे अहिड़ा प्रोग्राम हमेशह लाइ ॿारनि में रोशना अफ़ज़ाई। नाज़रीन जीअं त धरती टीवी न्यूज़ जे सॾ ते पूरी सिंध जे तालके किंगरीअ में बि सकाफ़ती रंगारंगी प्रोग्राम हली रहिया आहिनि। उन ई हवाले सां अॼु सोहेल सेकेंडरी पब्लिक स्कूल महेसर वॾा में जेको प्रोग्राम रचायो वियो आहे तमामु रंगारंगी प्रोग्राम आहे। शागिर्दनि पारां टेबलोज पेश कया विया आहिनि, तकरीरूं पेश कयूं आहिनि, क़ौमी गीतनि ते रक़स कयो वियो आहे ऐं उस्तादनि पारां जेका ॻाल्हि ॿोल कई वई आहे, शागिर्दनि पारां ॻाल्हि ॿोल कई वई आहे त हीउ तमामु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असीं इंतज़ारु कंदा आहियूं त हीउ सकाफ़ती ॾींहं कॾहिं अचनि था त असां ईद खां वधीक ख़ुशी हिननि ॾींहंनि ते कंदा आहियूं ऐं हीउ पूरे सिंध में अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। असांजी ॾाढी वधीक अञा बि ख़ुशी थींदी ऐं शागिर्दनि में बि हिमत अफ़ज़ाई पैदा थींदी। कैमरामैन सजाद लाड़क सां गॾु बदरुद्दीन ख्वाजा, धरती टीवी न्यूज़।